अपडेट कयो पिया दादू मां ब्यूरो चीफ MD मुनीर लाशारी जे रिपोर्ट मुताबिक़ त मेड़ शाह पंजू पुलिस जो रूपोश ॾुआरियुनि सां मुक़ाबिलो ख़तरनाक ॾुआरी असले समेत गिरफ़्तार थी वियो जंहिं मथां 10 लख रुपया इनाम रखियल हो। तफ़सील मुताबिक़ SHO शाह पंजू सुल्तान सजाद अली जमाली जे सरबराही में मेड़ कैन शाह CI इंचार्ज SHO सीता रोड SHO रुकन थाणे जी पुलिस साण करे ॻुझे इतला ते छंडण वाह भरिसां ॾुआरियुनि सां मुक़ाबिलो थी वियो। फायरिंग जे ॾे वठ में एक नामिनेट ॾुआरी गुलाम अब्बास चांडियो वलद अब्दुल करीम चांडियो खे गिरफ़्तार करे ॾुआरी वटां एक बग़ैर लासण पिस्टल ऐं गोलियूं हथ कयूं आहिनि ऐं ॿिया ॾुआरी फायरिंग कंदा फरार थी विया। हुकूमत तरफ़ां इश्तिहारी ॾुआरी अब्बास चांडियो मथां 10 लख रुपया इनाम रखियल आहे। केतिरनि ई मुख़्तलिफ़ थाणनि ते क़तल ऐं पुलिस मुक़ाबिलनि जा केस दाख़िल थियल आहिनि। अहिड़ी कार्रवाई ते SSP दादू डॉक्टर अब्दुल खालिक पीरज़ादा शाह पंजू सुल्तान थाणे जे SHO सजाद जमाली ऐं टीम खे बहितरीन कार्रवाई करण ते शाबाश ॾिनी आहे। उन मौक़े ते SHO सजाद जमाली वॾो मुंशी करमिला सोलंकी चयो त अवाम जी जान माल जी हिफ़ाज़त करणु असांजो फ़र्ज़ु आहे। ॾुआरी भले केॾा बि ताक़तवर हुजनि पर उन्हनि खे कॾहिं बि बख़्शो न कयो वेंदो। समाजी बुराइयूं पखड़ींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी ऐं ॾुआरियुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी रहंदो।